अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी सां गॾु मां आहियां फराह शबीर। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अफ़गान सरकार लाॻीतो बिना सबूतनि जे पाकिस्तान ते इल्ज़ाम पई हणे। पाकिस्तान खे सूरत हाल जो ज़िम्मेवार करार ॾियणु अफ़सोसनाक आहे। अफ़गानिस्तान खे ॿाहिरां केरु बि कंट्रोल नथो करे सघे। खिटे जे अमुन लाइ अफ़गान हुकूमत ऐं तालिबान गॾिजी कमु कनि। पाकिस्तान हाणे अफ़गान पनाहगीरनि जो वधीक बार बर्दाश्त नथो करे सघे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध एपेक्स कमेटीअ जो इजलास। कोर कमांडर कराची, डीजी रेंजर्स ऐं चीफ सेक्रेटरी समेत अहम अमलदार शरीक। आईजी पारां कराची जे दाख़िली रस्तनि समेत शहर जे 11 हंधनि ते एहतजाजनि ते पाबंदी हणण जी सिफ़ारिश। कचे जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾींदे आईजी चयो आहे त सखर, घोटकी ऐं शिकारपुर में कार्रवाइयुनि दौरान 9 धाड़ेल मारिजी विया। क़बीलाई झेड़नि सबबि 40 जानियूं ज़ाया थियूं। वॾे वज़ीर क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ उपाउ वठण जी हिदायत कंदे चयो आहे त सरदारनि ज़रिए तकरार निबेरिया वञनि। सिंध जी राजधानी कराची में कोरोना बेकाबू। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2047 नवां केस ज़ाहिर। मुसबित केसिस जी शरह 22.6% थी वई। हैदराबाद में मुसबित केसिस जी शरह 8.82 ऐं सिंध जे बाक़ी ज़िलनि जे मजमूई शरह 4.4% रिपोर्ट। मुल्क में मजमूए ते 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि 76 इंसानी जानियूं ज़ाया थियूं। एनसीओसी कराची में कोरोना जी तेज़ पखेड़ ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त मुल्क बंदि नथा करे सघूं। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कराची में इस्पतालुनि ते दबाव वधी रहियो आहे। असद उमर जो चवणु आहे त सिंध सरकार बहितर नमूने मामले खे ॾिसे पई। 31 अगस्त ताईं वैक्सीन न लॻाराईंदड़नि ख़िलाफ़ वधीक सख़्ती कई वेंदी। पाकिस्तान वज़ीर आज़म समेत अहम शख़्सियतुनि जे जासूसीअ ते भारत खां वज़ाहत घुरी वरिती। परॾेही तर्जुमान ज़ाहिद हफ़ीज़ चयो आहे त दुनिया खे कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि बाबति आगाह कयो पियो वञे। ख़ुदि मुख़्तारीअ जो हक़ मिलण ताईं कश्मीरियुनि जी हिमायत जारी रखी वेंदी। वॾे वज़ीर जी सदारत हेठि मुहर्रम हराम में अमन अमान जी सूरतहाल ते मज़हबी आलमनि जो इजलास। वॾे वज़ीर चयो आहे त कोरोना जी ख़तरनाक लहर ऐं अफ़गानिस्तान जी सूरतहाल सबबि हिन भेरे कुझु सख़्त क़दम खयां वेंदा। आलमनि पारां हुकूमत जे तइ कयल इख़लाक़ी ज़ाब्ते ऐं एसओपीज़ ते अमल दरामद जी ख़ातिरी। इजलास जे मौक़े ते आलमनि एसओपीज़ मूजिबि मास्क पाइण खां इनकार करे छॾियो ऐं बिना मास्क जे इजलास में शिरकत कई। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध में गवर्नर राज न लॻायो वेंदो। सिंध जे अवाम खे लावारिस न छॾींदासीं। जल्द सिंध में वज़ीर आज़म राज नज़र ईंदो। सिंध में अमन अमान जी सूरतहाल ख़राब आहे। वज़ीर आज़म खे चयो आहे त रेंजर्स ज़रिए धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे। इलेक्शन कमीशन पीटीआई में इंट्रा पार्टी चूंडूं न कराइण ते वज़ीर आज़म खे नोटिस जारी करे छॾियो। 14 ॾींहं अंदरि जवाब तलब। इलेक्शन कमीशन वज़ाहत तलब कंदे चयो आहे त छो न अव्हां खां चूंड निशान वापसि वरितो वञे। सिंध हाई कोर्ट समाजी अॻवान सिंगार नूनारीअ जी गुमशुदगीअ जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। फौजिया सिंगार जी दरख़्वास्त ते अदालत में ॿुधणी दौरान रेंजर्स जे नुमाइंदे चयो आहे त सिंगार सनन तहवील में नाहे। अदालत 12 अगस्त ताईं घरू खाते ऐं ॿियनि वाॻियल इदारनि खां जवाब तलब करे वरितो। थारूशा में जवाबदार जी लोही राड सां कयल हमले में सेबको मुलाज़िम नदीम ख़ानज़ादो मारिजी वियो। प्रेस क्लब भरिसां साॻी बिरादरीअ जे जवाबदार लोही राड सां हमलो करे नदीम ख़ानज़ादो जो मथो फाड़े छॾियो। इस्पताल नींदे फोत। मीरपुर ख़ासि क्लॉथ मार्केट में ग़ैर क़ानूनी तौर करंसी जी मटासटा वारे कारोबार में मुलविस हुअण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार वापारी मथां केस दाख़िल। एफआई अमलदारनि जो चवणु आहे त नूर मोहम्मद मेमण ग़ैर क़ानूनी तौर मनी एक्सचेंज हलाए रहियो हुयो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जी करंसी बि हथ कई आहे। होटलुनि अंदरि खाधो खाराइण ते पाबंदी ख़िलाफ़ हैदराबाद में होटल मालिकनि ऐं मुलाज़िमनि जो शहबाज़ बिल्डिंग आॾो एहतजाज। होटल मालिकनि जो चवणु आहे त सिंध खां सवाइ मुल्क में किथे बि अहिड़ी पाबंदी नाहे। हुकूमत जे फ़ैसिलनि सां सवें पोहत बेरोज़गार थी विया आहिनि। नज़रसानी कई वञे। मुलाकातियार में नारीअ सां इज्तमाही लॼालुट वारे मामले में पुलिस पटे भाई खे बचाइण जी कोशिश में लॻी वई। एसएसपीअ जी हिदायत बावजूदि दाख़िल कयल एफआईआर में रुॻो हिकु अहलकार जो नालो शामिल। 2 जवाबदार अणॼातल ॼाणाया विया। नामज़द अहलकार बि सिटी थाणे ते मुक़रर। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। खानपुर वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। शिकारपुर वासी लाल मोहम्मद शुजरा जो मर्द इस्पताल मुंतक़िल। टंगवाणी वेझो ॻोठु फैज़ मोहम्मद बुगटीअ में 6 वरिहनि जो नींगर हसन अली बुगटी वाह में ॿुॾी फोत। हयात पिताफ़ीअ जे ॻोठु गुल मोहम्मद पोज़दार में 4 वरिहनि जो फराज़ पोज़दार बि वाह में ॿुॾी फोत।